अस्सलामुअलैकुम दोस्तों। कल वारे मुझे व्लॉग में माशाल्लाह सुठा सब्सक्राइबर भी थी आहिनि। तक़रीबन 10 खनि सब्सक्राइबर थी विया आहिनि ऐं व्यूज़ बि सुठा माना पंहिंजे हिसाब सां सुठा व्यूज़ आहिनि। नओं अञा महिनत आहे, अञा इंशाल्लाह वॾी महिनत कंदासीं अॻिते हली। तव्हां भाइरनि जी दुआनि सां तव्हांजी सपोर्ट हूंदी त इंशाल्लाह मां अञा अॻिते वधी सघंदुसि। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं एप्रिशिएट कयो त अॻिते माना महिनत कयां। अॼु मां निकिरंदुसि माना काॾे ख़ासि घुमण जो मूड न आहे, हेॾे पाड़े में कंहिं दोस्तनि वटि, वरी उन खां पोइ इंशाल्लाह काॾे वञण जो मूड थियो तव्हां खां वधीक शेयर कंदुमि। अॼु ॿाहिरि काॾे वञण न थियो, हिते ई बिस्मिल्लाह बाग में घुमूं था। तव्हांखे हितां जा कुझु मंदर ॾेखारींदासीं। हाणे दोस्त जो सैलून आहे, हिते थोरो वेंदो आहियां, शेव वेव उतां कराईंदो आहियां। हलूं था हुन दोस्त ॾे, साबिर नालो अथसि, केॾी प्यारो दोस्त मुंहिंजो। दोस्तों ये साबिर मानी खाए थो, जो सैलून आहे। ये असांजो दोस्त आहे, इनके फालेज थी वियो आहे, हाणे ठीकु थी वियो आहे माशाल्लाह। डॉक्टर आहे असांजो, वापारी बि आहे हितां जो। बिस्मिल्लाह बाग जी प्रॉपर्टी जो कमु, कोई प्रॉपर्टी जो कमु कंदो आहे। को बि प्रॉपर्टी जो कमु हुजे त डॉक्टर सां राब्तो कयो। बिस्मिल्लाह बाग जी प्रॉपर्टी, किरायो वठिणो हुजे हे हो, तव्हांखे हिते ई दुकानु अथसि साम्हूं ई, बस्तोई चौक ते। बर्फ़ जी नादी घणे आहे? हाँ वाह, बर्फ़ जी नादी घणे आहे? हाँ 300 रुपये अधु नादी आहे। मारम शरीफ हाँ, यूट्यूब के टाइम भी भरे सघो था तव्हां। हाँ दोस्त जो असांजी मुर्गी जो भी कारोबार अथसि, बर्फ़ जो फटो अथसि, सब्ज़ी जो भी अथसि। मस्तु ई आहिनि असांजे पाड़े जा। ये मुर्गी आहे। मुर्गी घणे किलो आहे? 220 रुपया। अच्छा, ॾिसी सघो था, सब्ज़ी जो कारोबार भी अथसि। टई माशाल्लाह हर को पंहिंजो कारोबार में लॻो पियो आहे। वरी झटकड़ी वेंदा आहियूं दोस्तनि सां, कचहरी बि कंदा आहियूं। मां पकोड़नि जो ऑर्डर ॾेई आयो हुयुमि, हाणे उहे पकोड़ा खां थो। 50 पकोड़ा अब तयारु आहिनि। पकोड़ा वरिता आहिनि, हाणे घर जी तरफ़ वञूं था। मंझंदि जी मानी जो टाइम थी वियो आहे। मानी खाई करे वरी शाम जे पहर में निकिर पोइ। गर्मी आहे ॾाढी, 50 सेंटीग्रेड गर्मी आहे जैकाबाद में। मुहर्रम शरीफ जो महीनो आहे, किथे किथे दुआ खानी हले थी, सबीलनि जा हो लॻल आहिनि। अॼु 2 मुहर्रम आहे। अॼु कॾहिं ॿाहिरि निकिरण जो मूड न थियो सुबुह जे टाइम ते, जे करे थोरो ईअं दोस्तनि को थी करे वरी वापसि ईंदासीं। घर पुॼी वियासीं, दर ते बीठा आहियूं। दरवाज़ो खड़कायो आहे, खुलंदो दर खोलियो आहे, दरवाज़ो बंदि कर। हे मुंहिंजो रूम आहे।